काॾों इहो सब कुछ थियो त छाजे करे ओ हिन कुरान जे ए कुरान असां ताईं ई आसानी न पहुतो आ कई जवान कुसी विया हिन ते कई वली कुसी विया कई बुजुर्ग कुसी विया कई बच्चा यतीम थिया कई औरतूं बेवा थियूं उन्हनि कुरान पढ़ियो उन्हनि के शहीद कयो वियो वरी ॿिया मैदान ते आया उन्हनि के शहीद कयो वियो वरी ॿिया मैदान ते इहे कुरान हलंदो थो अचे हिन वक्त ताईं कुरान कई रत जूं नदियूं पार करे सफ़र कयो आहे असां तव्हां ताईं पहुतो आहे हाणे अवां असांजी केतिरी कुरान सां वफ़ादारी आहे इन जी ज़रूरत आहे कुरान पढ़ो जे मालिक खां था मान घुरो कुरान पढ़ो जे इज्जत आली शान घुरो कुरान पढ़ो कुरान पढ़बो पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ाइबो हां सही हाफिज़ थियनि आलिम थियनि दीनदार थियनि ये ज़मीनूं आबाद थींदियूं रहंदियूं घर आबाद थींदा रहंदा पर आखिरत वारी कामयाबी तॾहिं थींदी माण्हू कुरान सां दिलि लॻाईंदो वक़्तु कढणो पवंदो नंढा भी कढन वॾा भी कढन मेहनत कबी आहे कोशिश कयो मुल साहब हिते आहे पढ़ाए थो न मां उन साईं खे बि अर्ज़ु थो कयां त वॾा जेके कुरान मजीद न आहिनि पढ़ियल तव्हां टाइम रखो अधु कलाक 25 मिनट बाबा अचो मां तव्हांखे पढ़ाईंदो लफ्ज़ लफ्ज़ करे पढ़ाए कोशिश कयो मेहनत कयो कुरान मजीद पढ़ो कुरान सहारो आहे अल्लाह जो मोकिल दीन आहे इन ते कुर्बानी आहियूं थोरो टाइम कढंदासीं ए कुरान इज्जत वारो बणाईंदो सुकून मिली वेंदो दिली सुकून कुरान सां मिलंदो मेहनत कबी इंशाअल्लाह ताला बचड़न ते भी मेहनत पाण ते भी मेहनत कोशिश कयो पूरी सोने साईं सां टक्कर थियो कुरान जी हाने दिसऊं त कुरान जे पढ़ण जे करे जो एडियूं लड़ायूं टक्कर मुकाबला रहमतुल लिल आलमीन जेड़े साईं सां दुश्मनी कुरान चवे छा पियो कुछ त गालियूं हुंदियूं नी जेके हुनन के न पियो वणन हां सही कोई गालियूं हुंदियूं ने हे कुरान में गालियूं के गालियूं हुनन के वणन पियो के न पियो वणन जिन जे करे जे करे ओ कावड़िया त हे बुधो भी न हाने दिसऊं त उहे गालियूं केड़ियूं आहिनि कुल हाज़िही सबीली अदऊ इलल्लाह अला बसीरतिन अना व मन इत्तबअनी मुझा महबूब ऐलान कर मां तवा सबनी के अल्लाह दे तो सदया कादे कहंदे अल्लाह ऐं अल्लाह भी वो जेके हु भी मनीदा अल्लाह के वो भी मनीदा इन काबे जो अबू जहल हज कंदो 52 हज क्या अबू जहल इन काबे जा हाजिन जी खिदमत कंदा हा काबे के चंदो करे ठाराईंदा हा अल्लाह के मनीदा हा न कुल हाज़िही सबीली अदऊ इलल्लाह मुझा महबूब दसे मुझी ड्यूटी ही है मां तवा के अल्लाह दे तो सदया अल्लाह बसीरत दलील सा संजीदगी सा मां तवा के अल्लाह जो एड़ो तारुफ मां मोहम्मद कराइंदुस जो ता के समझ में अची वी दी गाल ए ता पाण ही समझंदो त अल्लाह के मनजे त ई मनजे अना व मन इत्तबानी मां मोहम्मद जो भी इहो कम आ क़यामत ताईं मुझे ताबेदारन जो भी इहो कम अल्लाह के हु भी मनीदा हा पो भी चिड़िया छो अल्लाह भी सागो मनन हु भी पया पर साईं जल जी समझान पिया इने ते चिड़न पिया ई न चो मनन में इख्तिलाफ ई न समझो तो भला ही समझो मनन जे करे इख्तिलाफ थी पवंदो आ तवा सा सब सोने अली के हजरत अली के आका अली के सब जो सब पांजो साईं था मनो था मन था मन असा अली से जा गुलाम अली से जे गुलामन जा भी गुलाम सब मनो था होरो बेओ सजो दी मातम तो करे वो चे तो मां भी अली के तो मना पर मनण में फर्क आहे या न
थोरो फर्क साईं अब्दुल जब्बार हैदरी साहब तहां के बुधायो कुछ बुधाए न मञण में फर्क आ केतरो फर्क आ किए फर्क आ साईं जे गाल के बी के मां मञण वाली बी गाल तो अर्ज के असा अलीउल मुर्तजा रजी अल्लाह ताला अन्हु के हिय था मञो हजरत अली साईं जर्री हो बहादुर हो दिलेर हो मुत्तकी हो परहेजगार हो मोमिन हो मुस्तफा साईं जो वफादार हो अली साईं काफिरन जो कातिल हो मुर्तदन जो कातिल हो हक वारन जो तरफदार हो ना हक वारन जो अली साईं दुश्मन हो अली साईं सजी जिंदगी बहादुर हो जरी हो दिलेर हो नडर हो हक परस्त हो अली साईं सजी जिंदगी अंदरों बाहरों एक जहिड़ो सचो यो असां सही था मञूं गलत हाणे जेको सॼो ॾींहुं अली अली तो करे उन खां पुछो ई मञे तो मरे जे ई मञे न हू अली साईं के मञींदो आहे पर कीअं हू चवंदो अली साईं वॾो दिलेर हो पर जेसिताईं नबी से हुयो तेसिताईं अली साईं वॾो बहादुर हो पर जेसिताईं नबी से हुयो तेसिताईं अली साईं काफिरन जो दुश्मन हो पर जेसिताईं नबी से हुयो तेसिताईं यो चवंदो न ज़बान सां पर तव्हां ॻाल्हि हुन जी ॿुधऊं तव्हां पाण सम्झी वेंदो ईअं थो चवे हू चए तो अली साईं वॾो बहादुर दिलेर हक परस्त हुयो काफिरन जो कातिल हुयो पर जेसिताईं नबी साईं हुयो तेसिताईं नबी साईं जी टेक हूंदी हुअसि त अली वॾो जरी हो काफिरन जो कातिल हो अकेले अकेले जंगियूं फतह कंदो हो पर जॾहिं नबी साईं हिन जान खे छॾे वियो हुन जो मज़हब थो ॾसे अली साईं टिजणो थी पियो तहां ई मञींदो अली साईं सुन्नीअ जी ज़बान सड़े जो नऊज़ बिल्लाह हज़रत अली खे टिजणो चवे इया है न हू चए तो त जेसिताईं नबी से हुयो तेसिताईं अली से अंदरों बाहरों सच्चो हो पो जॾहिं नबी से वयो अली अकेलो थी पियो हीणो थी पियो पो डिजे पियो पो अटकल कई त छा कयां पो अंदर ॿियो के बाहर ॿियो के अंदर में जिन के नबीअ जो दुश्मन दीन जो दुश्मन पियो समझे अहल बैत जो दुश्मन पियो समझे ज़ाहिर में उन्हनि जे हथ ते बैयत पियो करे उन्हनि जे कढ नमाज़ूं पियो पढ़े पंहिंजे बचन ते अबू बकर उमर उस्मान नाला पियो रखे उन्हनि जो सो मशीर थी पियो रहे ज़ाहिर में उन्हनि सां दोस्त हुयो अंदर में दुश्मन हुयो अंदर अली साईं ॿियो कयो बाहर ॿियो के सुनी मरी सके तो अली साईं के अंदरों ॿाहिरों जुदा जुदा नथो चई सके सुन्नीअ जो नज़रियो अली साईं मोमिन हो पक्को हो सच्चो हो मुत्तकी हो परहेजगार हो दिलेर हो नडर होयो बहादुर हो अली साईं जी नबी साईं सां गॾु हो त अंदरों ॿाहिरों सच्चो हो ई अबू बकर सां साईं सां अली साईं गॾु हो अंदरों ॿाहिरों सच्चो हो उमर साईं सां अली साईं गॾु हो अंदरों ॿाहिरों सच्चो हो उस्मान साईं सां अली साईं गॾु हो अंदरों ॿाहिरों सच्चो हो हज़रत अबू बकर जे हथ ते बैयत के अंदरों ॿाहिरों अली सच्चो हो उमर साईं जे हथ ते बैयत के अंदरों ॿाहिरों अली सच्चो हो उस्मान साईं जे हथ ते बैयत के अंदरों ॿाहिरों अली साईं सच्चो हो पुट जो नालो अबू बकर रखे अंदरों ॿाहिरों अली साईं सच्चो हो ॿिनि पुटनि जो अली साईं उमर नालो रखियो अंदरों ॿाहिरों अली साईं सच्चो हो हिक पुट जो उस्मान नालो रखियो अंदरों ॿाहिरों अली साईं सच्चो हो 2.5 साल हज़रत अबू बकर जे कढ नमाज़ पढ़े अंदरों ॿाहिरों अली साईं सच्चो हो 10 साल उमर साईं जे कढ नमाज़ पढ़े अंदरों ॿाहिरों अली साईं सच्चो हो 12 साल उस्मान साईं जे कढ नमाज़ पढ़े अंदरों ॿाहिरों अली साईं सच्चो हो थो चवे नबी साईं सां गॾु हो त अंदरों ॿाहिरों सच्चो हो अबू बकर सां गॾु हो अंदर ॿियो हो त ॿाहिर ॿियो हो टिजी रुगो ज़ाहिर में थे पियो उमर साईं खां टिजे पियो तॾहिं ज़ाहिर में गॾु हुयुसि उस्मान साईं खां टिजे पियो तॾहिं ज़ाहिर में गॾु हुयुसि सुन्नीअ जो ईमान आहे सुन्नीअ जी गैरत आहे सुन्नीअ जो जज़्बो आहे सुन्नीअ जी अली साईं जे मोहब्बत आहे सुन्नी मरी सघे थो अली साईं खे टिजणो नथो चई सघे बुज़दिल नथो चई सघे तकिएबाज़ नथो चई सघे अंदर ॿियो ॿाहिर ॿियो अली साईं जो नथो चई सघे सुन्नीअ जो नज़रो आहे हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं मुस्तफा सां अंदरों ॿाहिरों सच्चो हो गॾु हो त सच्चो हो तीअं अबू बकर उमर उस्मान सां अली साईं गॾु हो त सुहिणो अली अंदरों ॿाहिरों सच्चो हाणे असां सही था मञूं या हो सही थो मञे जोर सां हा वाह माण्हू बेॾा जट चई हो साईं अलीअ खे मञींदा आहिनि तव्हां मञींदा ई न आहियो
हाणे हो मञे तो कोई शख्स भी जेस ताई अली साईं के नबी साईं को पो टिजणो न चवंदो, बुज़दिल न चवंदो, बेवस न चवंदो, अंदर बाहर बियो न चवंदो, तकिए बाज़ न चवंदो, तेसी ताईं वो शख्स शियो थी न थो सके। उनजी तबलीग जो बुनियाद इहो आहे। नबी साईं को पो अली साईं को ॾाढा थिया। नबी साईं जे ज़माने में जे काफ़िरनि को टिजंदा, वरी नबी साईं को पो उहे अलीअ को ॾाढा थिया। हाणे अलीअ को सब कुछ खसे विया, अली सां ज़ुल्म थिया, अली बेवस थी पियो, मजबूर थी पियो। हाणे छा करे, हाणे असां छा कयूं, हाणे असां अलीअ जो पासो वठी अबू बकर उमर खे गारियूं ॾियूं। हे दीन आहे, ये शरीयत आहे, दीन आहे। अली साईं खे बुज़दिल समझी पो तो शियो ते दीन आहे। जेको शख्स अली साईं के सजी जिंदगी जरी, नडर, बहादुर, हक परस्त, अंदरों बाहरों सच्चो समझदो, वो सुन्नी मजहब के न छॾींदो, शियो मजहब वो कदे भी कबूल न कंदो। त मूं अर्ज़ु कयो त मञण जे करे फर्क थी पवंदो आहे या न। हिकिड़ो मिसाल ॾिनो, हू बि अल्लाह के मञीदा, साईं जन भी अल्लाह ॾे सॾनि पिया, पर मञण में फर्क हो। मञण में फर्क हो। केड़ो फर्क हो? सोने मुस्तफा जी दावत ही तो अल्लाह के ही मञो तो सजी कायनात खां वधीक अल्लाह मुंहिंजो सजणो। ई मञो, सजणो आहे या न? सजी कायनात खां वधीक सजणो केर? अञा ता दिल सां न चवंदो, मां अर्ज़ु कंदुमि जॾहिं क़ुरान पढ़ंदुमि पोइ पाण ई चवंदो। हुननि जो मञणु कहिड़ो? हू अल्लाह खे ईअं मञीदा जीअं पराए खे मञिजे। अल्लाह आहे सही पर पराओ आहे। जीअं कंहिंखे को पराओ समझे ईअं चवंदा, मञीदा, ज़बान सां न चवंदा, मञीदा ईअं। हाणे साईं जन फरमायो त अल्लाह सभिनी को वधीक सजणो आहे, इहो तोखे समझ में कीअं अचे? हू जीअं मञंदा पराए खे मञबो आहे, इहो मञणो ई नाहे। हाणे इहो साईं जन क़ुरान जा दलील पढ़ी समझाईंदा, ॿुधाईंदा, सेखारींदा। हो जो अल्लाह के पराओ समझी मञीदा, वो कीअं? अग में उन्हनि जी ॻाल्हि ॾिसो, पोइ मुस्तफा जी दावत ॾिसो। वो अल्लाह के ई मञीदा हा त अल्लाह आहे, सभिनी खां ॾाढो आहे, सभिनी खां ॾाढो आहे, बेपरवाह आहे, बादशाह आहे, हुकुमरान आहे, हुकूमत अथसि पूरी दुनिया ते, सॼी वॾी ताक़त अथसि। पर असां गुनाहगार आहियूं, बदकार आहियूं, असांजी न ॿुधंदो, असांजी ज़ोर सां, असांजी हाणे कम उन में असांजी ॿुधे न कयूं छा कजे? हाणे पोइ सोचूं त जीअं दुनिया में को वॾो माण्हू हूंदो आहे, उन ते पहुच न हूंदी आहे, न सुञाणींदो आहे, कम जी उम्मीद न हूंदी आहे, कम बि उन में आहे, त पोइ कीअं कमु कराइबो आहे? पोइ को न को माण्हू ॻोल्हबो आहे जंहिंखां सिफारिश कराइजे। छा कराइजे? ज़ोर सां। वो को सिफार, वो पंहिंजो हुजेसि न, वो पंहिंजो जॾहिं सिफारिश कंदुसि न त पोइ कमु थींदो, न त न थींदो। तव्हां को तो मां पुछां त सिफारिशी कंहिं ॾे वठी वञिबो आहे? जंहिंमें पंहिंजी उम्मीद हुजे या पंहिंजी उम्मीद न हुजे? हाँ साईं, ज़माने जो माण्हू आयो ॾिसूं न, जंहिंमें पंहिंजी उम्मीद न हुजे उन ॾे सिफारिशी वठी वञिबो न। ऐं पंहिंजी उम्मीद कंहिं में न हूंदी आहे, पंहिंजे में या पराए में। हाँ बा, वो मिसाल पिया ॾियनि, वॾे माण्हू में जो कमु पए त सिफारिशी वठी वेंदव न। हाणे वॾे माण्हू में जो कमु पवे ऐं जंहिंजो कमु पवेसि उहो हिन जो पुटु हुजे, इहो सिफारिशी वठी वेंदो, पाण वेंदुसि। हाँ छो? अबो आहे मुंहिंजो, सुञाणे थो मूंखे, मां केरु आहियां, मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजो सिफारिशी मां वठी वञा, मुंहिंजो आहे न।
जे एसपी साहब में जो कम पवंदो अथव सिफारिशी न वठी ॾींदो। वाह एसपी साहब में कम पवे पर जंहिंजो कम पवेसि उहो एसपी साहब जो नंढो भाउ हुजे, इहो पाण वेंदो सिफारिशी ॻोल्हींदो, इहो पाण वेंदो न। सिफारिशी उन ॾे वठी वञिबो आहे जेको न सुञाणे, जंहिंखे ख़बर न हुजे, या जंहिं वटि इज़त न हुजे, या जेको क़दुरु न करे, जंहिंखे तारुफ़ न हुजे, जंहिंसां वाक़फ़ियत न हुजे, जेको पराओ हुजे, उन ॾे सिफारिशी वठी वञिबो आहे। हाणे जेके अल्लाह जे लाइ सिफारिशी पिया ॻोल्हनि, ये अल्लाह के पंहिंजो सजण पिया समझन या पराओ समझी सिफारिशी पिया ॻोल्हनि। ॻाल्हायो हाँ बा हाणे भला ॿुधायो, सिफारिशी जो कंहिंखे बणाइबो आहे त सिफारिशी जी बि हेठां ई कबी आहे या न कबी आहे? हाँ बा चांहि पियाणी पवंदी, मिठाई खाराइणी पवंदी, मानी खाराइणी पवंदी, साईं मियां करणी पवंदी, गाॾी कराइणी पवंदी, कॾहिं मच्छी खणी ईंदो, कॾहिं मखण खणी ईंदो। हूअं त सलाम बि न कंदोसि, जंहिं ॾींहं खां दिलि में सोचे त हे सिफारिश कंदो मुंहिंजो कमु थींदो ऐं पोइ अचणु शुरू कंदो। हाली चवंदो दॻु थोरो ठाहियां त कमु पोइ चवां। ईअं आहे या न? हुते भी मक्के में 360 नबियन वलियन बुजुर्गन पीरन फकीरन जे नाले ते ठाए रखिया पत्थरन ते तस्वीरूं, उन ते नाला रखिया। हे इब्राहिम अलैहिस्सलाम आ, हे इस्माइल अलैहिस्सलाम आ, हे ईसा अलैहिस्सलाम आ, हे उज़ैर अलैहिस्सलाम आ, हे बीबी मरियम आहे। उन्हनि जे साम्हूं हाउलाए शफाउना इंदल्लाह, हो चवंदा हा त अल्लाह वटि हे असांजा सिफारिश कंदा आहिनि। हे अल्लाह न आहिनि, अल्लाह वारा आहिनि, असां हिननि जा स्वाली, हे अल्लाह जा स्वाली, असांजी ॿुधंदो न, हिननि जी मोटाईंदो न। इहो मज़हब कंहिंजो हो? मक्के जे मुशरिकनि जो। कंहिंजो? मक्के जे मुशरिकनि जो हो। असांजी ॿुधंदो न, हिननि जी मोटाईंदो न। हे प्यारा अथसि न, असां त गुनाहगार आहियूं, हे प्यारा अथसि, पंहिंजा हे अथसि, असां ॼण पंहिंजा ई न आहियूं। इहो नज़रियो उन्हनि। तंहिंजे करे जॾहिं बि कंहिंजे पुट खे का तकलीफ़ थिए, को माल में बीमारी पए या कुझु थिए, सिधो काबे में ईंदा। 360 ठाहे रखियऊं। पोइ जो को कंहिं ॾे वञे, को कंहिं ॾे, हुनजो फोटो ठहियलु हुजे, हथ जोड़े अंदरि अॻियों बीहेसि, ॿाहूं ॿधेसि, मेड़ियूं मिनत करेसि, साईं मां तुंहिंजो स्वाली, तूं अल्लाह जो, अल्लाह खे अर्ज़ु कर मुंहिंजो बचिड़ो चाक थिए, महिरबानी कर, सिफारिश कर। ईअं इलाज मिनतूं करे, सजदा करे, छंड फूक करे, ॿाहूं ॿधी, रोई सुॾकी मिसकी ॻाल्हियूं करे, साईं बसि महिरबानी कजां, ईअं चई मोटी वञे। पक हूंदी हुअसि त हे सिफारिश कंदो, पुट मुंहिंजो 2-3 ॾींहंनि में चाक थी। शिफ़ा केरु ॾे? अल्लाह जो इन पुट खे शिफ़ा न ॾे त शिफ़ा मिलंदसि? पोइ जे इन जे पुट खे 3-4 ॾींहं गुज़री विया, शिफ़ा न मिली न, त मुशरिक ईअं न चवंदो हो त अल्लाह जी मर्ज़ी आहे, बादशाह आहे। न, मुशरिक सोचींदो त साईं सिफारिश दिलि सां न कई, दिलि सां सिफारिश न कई, साईं सिफारिश करे ऐं कमु न थिया। फिलहाणे जो पीउ मरे पियो, इन सिफारिश कई, चाकू वेठो अथसि। फिलहाणे जो माल पियो मरे, इन साईं सिफारिश कई, माल मरण बंदि थी वियुसि। साईं सिफारिश करे ऐं कमु न थिया, सिफारिश दिलि सां न कई, वरी ॿीहर ईंदो, साॻा सजदा, साॻा रुकू, साॻा सुॾका, साॻो रोइण, हथ ॿधी, साईं मियां करे, चवंदो इहे सभु त अॻे दफ़े बि ॿेड़ियूं कयूं, पर तॾहिं बि कमु न कयो है। हाणे खीसे में हथ विझी चवंदो हे तुंहिंजे नाले ते रखियूं थो वञाए, वरी ॿियो बासियूं थो वञाए, पुट चाक थिए त बकरी पोइ तुंहिंजे नाले ते कोन। समझे थो त बकरी न बासींदोमांइ त सिफारिश दिलि सां न कंदो। भला बकरीअ खां सवाइ सिफारिश न कंदो, पोइ बकरी आणे हा कुहियूं वञे हा, अॻ में ॾे सां, हिन में छा हो सोचे पियो जे पोइ बि कमु न थिए, बकरी बि मुंहिंजी गोले ते वञे, पोइ फरियाद कंदोमांसि न बाबा। तंहिंजे करे बकरी बासियांसि थो, कमु थिए पोइ ॾींदोमांइ। इहो मज़हब कंहिंजो? मके जे ज़ोर सां, मके जे मुशरिकनि जो इहो दीन हुयो। पोइ जे अल्लाह कंहिंखे शिफ़ा ॾे, शिफ़ा केरु ॾे? अल्लाह। हो भाईंदा साईं ॾांहुं,
पो जॾहिं अल्लाह शिफ़ा दे त वरी भी मिठाई विराइन साईं जे नाले ते, देग पचाइन साईं जे नाले ते, बास बासल विराइन साईं जे नाले ते, सबील कन त साईं जी, नज़र न्याज़ कन त साईं जो, खीर विराइन त साईं जे लाइ, इहो सॼो कम वरी पो साईं जे नाले ते कंदा। सोने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे अचे सम्झायो, कुल हाज़िही सबीली अदउ इलल्लाह अला बसीरतिन अना व मन इत्तबानी, मां मोहम्मद तव्हां खे अल्लाह दे छॾींदुसि, अल्लाह समझाईंदुसि, अल्लाह के ही मञबो आहे, कीअं मञो अल्लाह के, या अय्युहन्नास उज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम, ए इंसानो जेके अल्लाह जूं तव्हां ते मेहरबानियूं आहिनि उहे यादि कयो। अल्लाह जूं मेहरबानियूं जेके तव्हां ते अथसि उहे यादि कयो, बयान कयो। जे अल्लाह जी का तव्हां ते मेहरबानी आहे त ॿुधायो, जे नथसि त बस तव्हां छा था चओ? अल्लाह जूं मेहरबानियूं आहिनि या न? पर शुरुआत हितां कर, हल मिन खालिकिन गैरुल्लाह, छा अल्लाह को सवा ॿिए कंहिं तोखे ठाहियो आहे? अग में ठहण जी गाल तो देखारेस, ठहण जी गाल तो समझाएस त तोखे ठाहियो कहिया। दुनिया में जंहिंखां भी पुछा कयो तुझो खालिक केरु आहे, कलमो पढ़े तोड़े न पढ़े पंहिंजे ज़ुबान सां चवंदो खालिक मुंहिंजो अल्लाह आहे। हिंदुअ खां पुछो, भील खां पुछो, बागड़ीअ खां पुछो, सिख खां पुछो, यहूदी नसारे खां पुछो, जंहिंखां भी पुछा कयो खालिक केरु थी त छा जवाब ॾींदो? अल्लाह। असां वटि केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि चइजे पढ़ियल न यार मुंझाए वेंदो आहे, हिकिड़ा हिकिड़ियूं ॻाल्हियूं कनि, ॿिया ॿियूं ॻाल्हियूं कनि। असां अनपढ़ियल माण्हू मुंझी पिया आहियूं, हाणे हक़ अलाए कहिड़ो आहे, ना हक़ अलाए, असांखे ख़बर नथी पए। ईअं बि चवंदा आहिनि माण्हू न। हाणे जेको अनपढ़ियल आहे इन खां पुछा कर त तुंहिंजो ख़ालिक केरु आहे, छा चवंदो? ज़ोर सां चई जो तो ख़बर नथी पए, ख़बर पवई थी न त ख़ालिक अल्लाह। जे इहा ख़बर थी त खालिक अल्लाह आहे त पोइ अल्लाह जेको सम्झायो आहे उहो बि सम्झी वेंदे। हे दीन रुगो पढ़ियलनि लाइ न आहे, सभिनी अकुल वारनि जे लाइ आहे, जंहिंखे ख़बर थी पए हे अबो आहे, हीअ अमड़ आहे, हीअ भेण आहे, हीअ न्याणी आहे, हो चाचो आहे, मामो आहे, जंहिंखे एतिरो अकुल आहे अल्लाह अहिड़ियूं ॻाल्हियूं सम्झाईंदुसि जो सम्झी वेंदो त हक़ है या ना हक़ हो। खालिक तुझो केरु आहे? पुछे केरु तो? अल्लाह। दस्यूं असां, तव्हां ॿुधायो असां दस्यूं खालिक केरु आहे? अल्लाह। हाज़ा ख़ल्क़ुल्लाह, हे तुझो सॼो जिस्म बणायो अल्लाह। फ़अरूनी माज़ा ख़लक़ल्लज़ीन मिन दूनिही, हाणे मूंखे ॾेखार अल्लाह खां सवा ॿिए बि कंहिं तुझे जिस्म में को ज़र्रो बणायो आहे त उहो ॾेखार। ॾिसो सुवाल कीअं थो करे, अनपढ़ियल बि समझी वञे या न? कंहिं बणायो थी चई अल्लाह, हाणे इहो अल्लाह त बणाई, ॿिए कंहिं बि तुझे जिस्म में ज़रो बणायो आहे त ॾेखार। आहे कोई अकुल वारो जेको कंहिं पंहिंजे उज़वे ते ज़र्रे ते हथ रखे त हे मुंहिंजो ज़रो अल्लाह खां सवा ॿिए कंहिं बणायो आहे? कोई? हा बा, कोई भी? मन हर को मञे थो न त मां सॼो अल्लाह जो ठहियल आहियां, ॿिए कंहिंजो ठहियल न आहियां। इहो सवाल नंढड़ो आहे पर इनजी गहराई वॾी आहे। मन अल्लाह पुछे थो तूं पंहिंजे जिस्म खे ॾिस त कंहिं बणायो थी, वरी हिक हिक उज़वे खे ॾिस त उज़वो तुंहिंजो कीमती केतिरो आहे, रग रग कीमती, जोड़ जोड़ कीमती, अखियुनि जो ॾिसणु केॾो कीमती अथई, कननि जो ॿुधणु केॾो कीमती अथई, ज़ुबान जो ॻाल्हाइणु केॾो कीमती अथई, दिमाग़ जो सोचणु केॾो कीमती अथई, घुमण जंगन जो केॾो कीमती अथई, अंदर मशीनरी कीमती अथई, ॿाहिरी सोणी सूरत एॾी वॾी कीमती अथई। कंहिं बणाई अथई? कंहिं? ज़ोर सां कंहिं? ॿिए कंहिं ज़रो बि बणायो आहे? हा बा, त भई एॾियूं कीमतियूं शयूं जंहिं ॾिनियूं आहिनि उज़वनि में बणाए, उहो सभिनी खां वधीक सॼणो आहे या न? हा बा, पक्की ॻाल्हि आहे, खुली ॻाल्हि आहे, को शुबो आहे? सभिनी खां वधीक सॼणो केरु? ज़ोर सां मिली करे ओ खिली करे ॿुधायो, सभिनी खां वधीक सॼणो केरु? जहिड़ो भी इंसान हुजे, हिते काफिर मोमिन जी ॻाल्हि न आहे, काफिर केरु आहे, मोमिन केरु आहे,
चंगो केरा बुरो केरा हिते सभिनी के तो समझाए सभिनी सा तो गालाए त तुजो हिकु हिकु उज़्वो कहीं ठायो आ जै तो के बनायो आ तुबे तुझे अब्बे खां तुझे अम्मड़ खां उस्ताद खां मुर्शिद खां पीर खां फकीर खां वधीक तुझो अल्लाह सजण आहे या नाहे पक्की गाल आ तो जने अल्लाह के सभिनी खां वधीक सजण समझे त पो सजणन में लख उम्मीद न समझ सजणन में जोर सा सजणन में लख उम्मीदूं हाणे तू हिक उम्मीद नथो रखे सजण समझंदे त लख उम्मीदूं रखंदे मुशरिक हिक उम्मीद नथो रखे त मथे जो सूर कीअं छॾाईंदो को सुपारची ॻोल्हिया फसल भलो कीअं थींदो को सुपारची ॻोल्हिया बीमार खे शिफ़ा कीअं मिलंदी को सुपारची ॻोल्हिया मुशरिक हिक भी उम्मीद नथो रखे जंहिं समझो त अल्लाह मुंहिंजो अहिड़ो सजणो आहे जो सॼी काइनात खां वधीक मुंहिंजो सजणो आहे जॾहिं रब के सभिनी को वधीक सजण समझंदो त अल्लाह जे ज़ात में लख उम्मीदूं रखंदो ई आया न हाणे इहो सॾींदो त कंहिंखे पुकारींदो त कंहिंखे मुसीबत खां पनाह घुरंदो त कंहिंखां बीमार लाइ शिफ़ा घुरंदो त कंहिंखां सजण भी सभिनी खां वधीक ऐं ताक़त भी सभिनी खां वधीक जो हुकुम सां जीअं चाहे तीअं करे सघे ई आया न शैतान मुशरिक के सेखारियो अल्लाह दी ॾाढनि बादशाहन वांगुरु गरीब जी ॿुधे ई न हीणे जी ॿुधे ई न जे वॾा माण्हू पंहिंजे पंहिंजे पार्टी जा वॾा वॾा मोतबरनि खे नवाज़ींदा अल्लाह भी ईअं अथई न कम भी अल्लाह जे हथ में तुंहिंजा थींदा कीअं वो फिलाणे साईं खे चओ फिलाणे खे चओ जेको अल्लाह जो प्यारो समझे उनखे चओ न उन जे बाहों बधेस उन जी सजदा कर उन जा रुकू कर उन के मेड़ियूं मिनतियूं कर हाणे इंसान जे दिल में एकड़ो सवाल त पैदा थींदो न जंहिं अल्लाह मूंखे पैदा कयो आहे उहो मुंहिंजी न ॿुधे जंहिं मूंखे पैदा ई न कयो आहे उन खे चवां उहो ॿुधे वरी उन जे हथ में भी कम न आहे उहो जॾहिं अल्लाह खे चवे एॾे वकड़ सां कम थींदो कीअं त शैतान चए वाकई न थींदी पर अल्लाह सॼी कायनात जो मालिक आहे साईं खे एतिरी मिल्कियत कोन्हे साईं खे कुछ बासींदे त पोइ कम थींदो शैतान जा सबक आहिनि न साईं भी तुंहिंजी न ॿुधंदो ईअं हे भी बावननि जा जेके कुछ ॾियनि हर कंहिंजी दिल सां शफ़ात न कंदई सिफारिश न कंदई एमपीए में नोट हणी ॾींदा आहिनि न तो मथनि खे ॾसनि अथनि हिन पेन हिन रंग जी पेन हुजे त सम्झ कम कजा न त न कजा सही सभिनी के करे दीदा ओडे समझायल थन त हेड़े जो करणो हेड़े ना करणो हे पंजे ठगी वांगुर बुजुर्गन के भी इदा समझन त ई सुपारश न कंदे बा कुछ देणो पवंदी पो कंदे हाने ने तरीके से मखलूक जा सजदा मखलूक के पुकार मखलूक जी बास मखलूक जो नजर मखलूक जो न्याज मखलूक जी सबील मखलूक ला खीर वहरान यो तरीको तदे शुरू थयो जदे उनन के सुपारशी समझो सोने मुस्तफा समझायो जदे अल्लाह के तवा एड़ो सजन समझो जो भी दुनिया को मथे वधिक सजन मुजो अल्लाह वा सब कुछ करे भी सके तो वो बे के न चंदो पाजे हुक्म सां ही कम कंदो सजन भी मुझो वधिक उहो आ ऐ करे भी उहो सके तो त पो जदे भी मोमिन के का जरूरत पवंदी त सडी तो अल्लाह के घुरज पवंदस घुरंदो अल्लाह को पनाह घुरणी तस अल्लाह को घुरंदो मुसीबत चंदो ठरे त अल्लाह के सडी दो पुट घुरजेस अल्लाह को घुरंदो बीमार ला शिफा घुरजेस अल्लाह के सडी दो उठंदे वेहंदे घुमते फिरंदे रब ते नजर हुंदस रब मुजो आ मां अल्लाह जो आ जेड़ो मूसा अल्लाह जी मेहरबानी ताल्लुक एड़ो बे कर जो भी कोने जेड़ो मुजो अल्लाह सजणो आड़ो कोई नहीं ई आहे भी न एरगो गाल आया हकीकत हां वा पूरी दुनिया में
अल्लाह को सवा जिन जा सजदा क्या था वजन त सुफारजी समझी करे, जिन जो बासू बासियों थी वजन त सुफारजी समझी करे, जिन जा नजर न्याज क्या था वजन त सुफारजी समझी करे, जिन जे ला सबील विराई थी वने सुफारजी समझी करे, जिन जे ला खीर विरायो थो वने, मिठाई विराई थी वने, देगियूं पचाई थी वजन त सुफारजी समझी करे। जने मुस्तफा सेखारियो हालत ही सबीली अदउ इल्लाह, मुजी ड्यूटी आ तमा के अल्लाह दे सरीदुस, मां मोहम्मद एड़ो प्रोग्राम खणी आयो आया जो एक दफो बुधे सयूं पान समझी विंदो त अल्लाह मुजो आ, मां अल्लाह जो वो अल्लाह के पांजो समझदो त सदीदो। जने अल्लाह भी जाने पियो त हे उहे मानू ता बहाना कन सुफारजी गोलन जेके समझंदा असा गुनाहगार। अल्लाह से कुरान नाज़िल कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम, मुझा महबूब मुझे उन मानन के चो जेके ॾाढा गुनाहगार हैं, गुनाहगारन के सद करे चो असरफू अला अनफुसिहिम, जिन जुल्म क्या हैं, ज़्यादतियों क्यों थो, नोह क्या थो, शिरक क्यों थो, कुफर क्यों थो, बेहयाई कई थो, बेदीनियत हलान, इनन के सद करे चो ला तकनतु मिन रहमतिल्लाह, अल्लाह जे रहमत मो नाउमीद न थो। इन्नल्लाह यगफिरु ज़ुनूब जमीआ, अल्लाह उहो आ जो तू ईंदो वी दे तुझा गुनाह सब जो सब अल्लाह माफ कंदो। गुनाह तुझा माफ थी वजन, रब तो सा राजी थी पे, ठाह थी वने पो त बस न किन अञा कसो। हां वा इनमें कसो है ला तकनतु मिन रहमतिल्लाह, अल्लाह जे रहमत मु नाउमीद न थी। मुसलमान तवज्जो कर, अल्लाह छा तो फरमाए, अल्लाह जे रहमत मु नाउमीद न थी। जेको अल्लाह जे रहमत मु नाउमीद हुंदो आ सुफारजी वो गोलिंदो आ, जेजी पंहिंजी उम्मीद हुंदी आ सुफारजी न गोलिंदो आ। अल्लाह सही तो फरमाए अल्लाह जे रहमत मु नाउमीद न थी। इन जो मतलब छा थियो, सुफारशिन के सॾियो या सुफारशिन के छॾियो। हाँ इन्हें मतलब छा है, अल्लाह जे रहमत मो नाउमीद न थी माना पंहिंजी उम्मीद रखो न, ये सुफारशिन दे वञो या छॾियो, छो त सुफारशिन जे ज़रिए सां ॿियनि जी इबादत थी थिए। ला इलाहा इल्लल्लाह जो बुनियाद इहो नुक्तो आ त अल्लाह को सवा ॿियो को इबादत जे लाइक़ ई न। हीअं आहे या न? सोने साईं जी गाल त समझण जड़ी, पर हो भी समझन पे गाल त सच्ची आ, पर जे मञीदासीं त माण्हू छा चवंदा। गाल सफ़ा सुठी आ, सांझी आ, समझण जड़ी आ, पर जेको न यो पांधियड़ो आ सुफारशी जे लाइ जेको 360 ठाहे इन्हनि खे बीठा पिया सॾनि, उन खे यो मुश्किल पियो लगे जे मञी दुस्त माइट छा चवंदा, दोस्त छा चवंदा, अरे तूं भी अबे ॾाॾे जे दीन खां फिरी वई, तो मां अकेलो थी वेंदो। अॼु ॾींहं ताईं जंहिं क़ुरान जे इन नज़रिए खे मञियो आ त अल्लाह मुंहिंजो सजण आ, अल्लाह वारनि जी इज़त कबी, अदब कबो, एहतराम कबो, उनजे नक्शे कदम ते हलबो। बाक़ी अल्लाह मो नाउमीद थी सुफारशी न ॻोल्हबा। सुफारशी अल्लाह पाक वटि तॾहिं थिए जॾहिं अल्लाह न ॿुधे न, जॾहिं अल्लाह परा हुजे। क़यामत वारे ॾियारे शफात थींदी, सुफारिश थींदी, पर उहा बी हुंदी, हीअ बी आ। उते सुफारिशन जा सजदा कोई न कंदो, उते सुफारिशन जी बास न बास बी, उते सुफारिशन जो नज़र न्याज कोई न कंदो, उते सुफारिशन जी सबील कोई न कंदो, उते सुफारिशन जे लाइ खीर कोई न विरहाईंदो, उते सुफारिशी भी अल्लाह मुकरर कंदो, माण्हू न। अल्लाह जंहिंजे लाइ चाहींदो तू दुआ घुर त हेतरा गुनाहगार तुझे दुआ सां छॾियां। अल्लाह छॾण चाहींदो उनके अल्लाह पंहिंजे प्यारे खे चवंदो तू दुआ घुर त दुनिया खे ख़बर पए त हिन अल्लाह जे प्यारे जी अल्लाह वटि वॾी इज़त। छॾण पाण ई चाहे तो, छॾण पाण ई चाहे। बाबा हिकिड़ो ॾोहारी हुजे जंहिंजो ज़ामिन खणण जे लाइ 10 माण्हू वञनि, भाई ॾोहारी आहे पर ज़ामिन था पहुं, जज जो ज़मानत कबूल न करे तो ज़ामिन कम ईंदा। हाँ भली 10 ॼणा बीठा हुजनि, ईअं आहे या न? माना अॻ में जज ज़ामिन खणण चाहे तो,
पो को न को ज़मानत अचे पवे त पो छॾींदो पो इन ज़ामिन जी भी इज्जत आ त जज जी भी मेहरबानी आ ईअं आहे या न त उते जिन जी सिफारिश अल्लाह वटि क़बूल थींदी अल्लाह जे मर्ज़ीअ सां थींदी हेड़नि गुनाहगारनि जी सिफारिश कर दुआ क़बूल कयां सोने मुस्तफ़ा साईं फरमायो भई हुद्दली हदन मांखे हद मुक़रर करे ॾिनी वेंदी हेड़नि क़िस्मनि जे गुनाहगारनि जी दुआ तुंहिंजे बारे में तुंहिंजी उन्हनि जे बारे में क़बूल आहे पोइ मां दुआ घुरंदुमि अल्लाह उनखे जहन्नम मां कढंदो वरी मां अल्लाह खे सॾींदुमि वरी जॾहिं अल्लाह चाहींदो वरी हद मुक़रर कंदो हेड़े क़िस्म जे ॾोहारनि जे बारे में तुंहिंजी महबूब शफ़ाअत कबूल आ वरी उह कढी विंदा वरी मां ॿीहर पयो सॾींदुमि जॾहिं अल्लाह चाहींदो वरी पो हद मुक़रर कई वेंदी माना उते शफ़ाअत अल्लाह जे मर्ज़ीअ सां थींदी पंहिंजे बाननि जी इज्जत ज़ाहिर करण जे लाइ थींदी दुनिया में जेके सिफारिशी था ॻोल्हनि उहे सिफारिशनि जी इबादत था कनि ऐं अल्लाह पाक खे पराओ या परे था सम्झनि तंहिंजे करे दुनिया वारी शफ़ाअत भी सिफारिश भी जुदा है ओॾां वारी जुदा है ओॾां वारी जाइज़ आहे हितां वारी हराम अल्लाह जे रहमत मो नाम इन जो साईं जन समझायो तो समझण वारा तो समझन पिया पोइ साईं जन सां ॾाढो हुननि जो न चिड़िया भी विढ़िया भी टक्कर इन शइ ते हुयो चिड़िया भी विढ़िया भी साईं जन खे लॾाए भी छॾियऊं 8 साल साईं जन मदीने में मेहनत करे उन खां पोइ ऐलान कयो त अचो त मके हलो काॾे साईं मके वारनि सां लड़ायूं थियल आहिनि ठाह भी ना थियल ईअं हलूं त ॿिया त हलो साईं जन ऐलान कयो 10,000 जो लश्कर मुस्तफ़ा जे चवण ते निकिरी आयो घणा ज़ोर सां साईं उते छा हली कंदासीं साईं जन सम्झायो ख़बर आहे तव्हांखे असांजो हुननि जो टक्कर छा थिया सिफारिशनि ते अल्लाह खां सवा जिन जी सिफारिशी समझी करे इबादत कई थी वञण जो मरकज़ मके में आहे सिफारिशी समझी करे जिन जा सजदा कया था वञनि मरकज़ मके में आहे सिफारिशी समझी करे जिन जो बासी थी वञनि मरकज़ मके में आहे हलो मां मोहम्मद इन्हनि सिफारिशनि खे ख़त्म करण जे लाइ आयो आहियां हलो बैतुल्लाह में हलंदासीं इन्हनि सिफारिशनि खे कढी परे कंदासीं बैतुल्लाह खे साफ़ कराईंदासीं मुस्तफ़ा जे चवण ते 10,000 जो लश्कर निकिरी पियो बिस्तरा भी खयूं सवारी भी खायूं ऐं थाव खाइण पीअण जा भी खाधे पीते जो सामान भी खयूं ऐं विढ़ण जे लाइ तीर भी खयूं त तलवारूं भी खयूं 10,000 हथियार बंद ऐं मोहम्मद मुस्तफ़ा 10,000 जो सरदार बणियो जने मदीने खां साईं जन मके ईंदा हुंदा केॾा सुहिणा ठहंदा हां बा ये 10,000 जेके मुस्तफ़ा सां गॾु हा उहे केर हा जोर सां मिली करे खिली करे ये मुस्तफ़ा सां गॾु केर हा मुस्तफ़ा जा सहाबा मुस्तफ़ा जे इनकलाब जा साथिया पोइ ये छो न उम्मत ऐलान कंदी मां नौकर सहाबा जो मां खादिम सहाबा जो वाह सहाबा जिंदाबाद छो त मुस्तफ़ा जे इनकलाब जा साथी सहाबा ये आया न ऐं ये हुया त सहाबा पर 10,000 जो अकीदो केड़ो हो त सिफारिशन जी जरूरत ही नहीं ये होयो या न साईं जन मके आया बैतुल्लाह ते पहुता अचण सां साईं जन छा कयो न बरकातू नमाज पढ़ियो न तवाफ कयो न हिजर अस्वद के चुमी दिनो अचण सां हिय कयो ओ अल्लाह को सवा सिफारिशी समझी करे जिनके पुकारियो विंदो हो हे मुश्किल कुशा है हाजत रवा है हे पुट दींदो आ हे बिगड़ी पढ़ाईंदा हन बीमार के शिफा दींदा हन इन जी ये पासी ना हो इन जा नजर न्याज कंदा हो सोने मुस्तफा उन के ड्राहण शुरू कयो मिटाइण शुरू कयो केरण शुरू कयो भोरण शुरू कयो 360 के मिटाए मुस्तफा एड़ो काबतुल्लाह के साफ कयो जो अजु ॾींहं ताईं काबो सिफारिश को पाक बणियो बीठो ताईं इनकलाब आयो या ना आयो हां साईं चो वाह मुस्तफा तुझे इनकलाब के सलाम इब्तिदा भी मुस्तफा जी तारीफ को कैसे तकरीर जी इंतहा भी मुस्तफा जी तारीफ ते चो वाह मुस्तफा साईं ते किरोड़ हो
करोड़ सोने मुस्तफ़ा ते दुरूद सलाम वजन, अरबे खरबे मुस्तफ़ा ते दुरूद सलाम वजन। उन साईं जो अल्लाह असां खे उम्मती बणायो आहे। थोड़ी मेहनत करे मुस्तफ़ा जी गुलामी कंदासीं त कामयाब थी वेंदासीं। अल्लाह से असां सभिनी खे हक़ हिदायत जी ॻाल्हि खे सम्झण जी मञण जी अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजे हाल माल ते रहम फरमा। या अल्लाह असांजे हाल याल ते रहम फरमा। या अल्लाह असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह असांजी बख़्शिश फरमा। असांजे वालिदैन उन्हनि जे वालिदैन उन्हनि जे वालिदैन जी बख़्शिश फरमा। या अल्लाह असांजे नवाज़ ऐं नसीहत खे असांजे लाइ निजात जो ज़रियो बणा। अल्लाह से इनके दूर दराज ताईं हिदायत जो सबब बणा। या अल्लाह जिन दोस्तनि मेहनत कोशिश ख़र्च कयो अल्लाह उनजो ज़रूर ज़रूर कबूल फरमा। या अल्लाह तमाम मोमिनीन मोमिनात ते रहमत फरमा। या अल्लाह इन कुरान जे वाइदनि जे ज़रिए सां पूरी उम्मत ते रहमत फरमा। ख़ुसूसन इन ॻोठ खे या अल्लाह मस्जिदनि जे आबाद करण वारो बणा। अल्लाह जे ज़ात में उमेद आहे कुरान जा वाइज़ थींदा रहंदा, मस्जिदूं आबाद थींदियूं रहनि, मस्जिदूं आबाद थींदियूं, घर आबाद थींदा। अल्लाह से असां सभिनी खे हक़ हिदायत जे ॻाल्हियुनि खे सम्झण जी मञण जी अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुरूद शरीफ़ मुहब्बत सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि।